जिले कश्मीर कंदकोट पुलिस की कामयाब कार्रवाई बताखोरी ऐं अगवा कंदड़नि जा ॿ सहूलतकार गिरफ़्तार। कश्मीर पुलिस कार्रवाई कंदे भयो ऐं जागीराणा गैंग जे ॿिनि सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस खे इतला मिलियो त ही सहूलतकार भतो वसूल करण, अगवा कंदड़नि लाइ राशन फराहम करण ऐं वारदातनि जे मनसूबाबंदी में मुलविस आहिनि। गिरफ़्तार थियलनि जा नाला अजीत कुमार वलद मनोहर लाल ऐं विनेश कुमार वलद दीवान लाल आहिनि। पुलिस जदीद टेक्नोलॉजी ऐं खुफ़िया इतला जी बुनियाद ते कार्रवाई कई, जंहिं दौरान वॉइस रिकॉर्डिंग ऐं कॉल डेटा रिकॉर्डिंग CDR जहिड़ा आम सबूत हथ आया आहिनि, जिन मां साबित थियो त ही अगवा कंदड़ गिरोहनि सां ॻंढापियल हुआ। पुलिस मूजिबि SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोही जी क़यादत में ही कार्रवाई इलाइक़े में अमन अमान जी बहाली लाइ अहम आहे। पुलिस अमन जे क़याम लाइ मुसलसल कदम खणी रही आहे, जंहिंसां आवाम जो पुलिस ते एतमाद वधी रहियो आहे। पुलिस जे वधीक कार्रवाइनि सां ॾोहनि जी में घटिताई ऐं अगवा कंदड़नि जे नेटवर्क खे तोड़ण जी उमेद आहे, जंहिंसां इलाइक़े में अमन अमान क़ाइमु थी सघे थो। गिरफ़्तार मुबैना सहूलतकार जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था। नालो छा थी? अजीत कुमार सिंह। ही जो नालो? मनोहर लाल साईं। ज़ात जो? मां साईं बख्तावर हिंदू। तूं किथे वेठो आहे? मां साईं कासाई माले वेठो आहियां। अंदरि जेके तो ॾोहरनि खे नंबर ॾिना, जी साईं। कंहिं जा ॾिना, छाजे लाइ ॾिना, छाजे लाइ नंबर ॾिना? उहे साईं मां चवंदा नंबर ॾे त असांखे मंथली वठंदा मंथली वठंदासीं। घणनि माण्हुनि जा तो नंबर ॾिना आहिनि? कहिड़ा को नाला अथई कुझु यादि? हा साईं। कहिड़नि जा? चंदरलाल नोलाणी फिरोज मिलारो साईं। फिरोज मिलारो? जी साईं। हा। चंदरलाल अॾियारो साईं। छा जो वॾो अथसि? ट्रकिंग जो साईं। हा। ऐं उन खां अलावा जेको आहे सेठ वरेंदास मंडी वारो। छा जो दुकानु अथसि? मंडी में साईं गोदाम अथसि। छा जो गोदाम? इहो कणिक मणिक जो साईं। हा। ॿियो हीरानंद गोदामी आहे, हुनजी मंडी में गोदाम आहे साईं। छा जो? हिन जो अनाज ॿियो जेको आहे त उन खां अलावा इहो आकाश कुमार भाणारो जी मंडी में दुकानु आहे भाण जो। हा। ऐं उन खां अलावा साईं जेको आहे त इहे आहिनि साईं। बाक़ी हिकु ॿ जेके यादि आया मां तव्हांखे ॿुधाईंदुसि साईं। मां ग़लती थी वई आहे साईं, मूंखे माफ़ी ॾियो साईं। तव्हां जेको आहे तव्हांखे घणो हिसो ॾींदा हुआ हिकु नंबर ते? असांखे न मिठाई मोकिलींदा हुआ। मिठाई मोकिलींदा? जी साईं। तव्हां बसि जेको आहे नंबर मोकिलींदा हुआ या फोटो कढी मोकिलींदा हुआ? नालो छा थी? विनेश कुमार। पीउ जो नालो? दीवान लाल। ज़ात जो? किंगराणी। हिंदू? जी हिंदू। किथे वेठो आहे? मिर्ज़ापुर में। पंहिंजो ॾे हाल अहवाल कंहिंखे नंबर ॾिना थी? कंहिंजा नंबर ॾिना थी? मां नंबर ॾिनो हिकिड़ो हिनखे नवाब जागीरानी खे, जयराम दास जो, जेको मंडी में कमु कंदो आहे। उन वाह किथे कंदो आहे, हुनजे भाउ जो नालो ॿुधायो मां। तुंहिंजो भाउ हिकिड़ो कराची रहंदो आहे, वाक कंदो आहे। हुनजो छा नालो आहे? कराची रहंदो आहे, उनजो राजकुमार। हा। वाक किथे कंदो आहे, छा ॿुधायो? सिटी पार्क। इहा इंफॉर्मेशन उनखे बिल्कुलु ॾिनी आहे। इहा मां पोइ ग़लती थी हुई, ग़लती मां माफ़ी वठां।